नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। मुख़्तसिर तव्हांखे खिप्रो में ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो वेझो हथोंगो में हेस्को लाइनमैन हुनैन बीकानेरी लियाकत क़ाइमखानी हयात हिंगोजो ते बाअसर जे कयल मुबीना हमले ऐं हेस्को मुलाज़िम अली क़ाइमखानी जे घर ते कयल फायरिंग वारे वाक़े जो खिप्रो थाणे ते केस दाख़िल हुजण बावजूद जवाबदार गिरफ़्तार न थियण वारे वाक़े ख़िलाफ़ हाइड्रो लेबर यूनियन जे चेयरमैन राजा शौकत अली क़ाइमखानी, तैयब चन्ना, जुमन दर्स, खान मोहम्मद अबड़ो, गुल मोहम्मद क़ाइमखानी, वली मोहम्मद कुंभार, भगवान दास, बख्तोमल ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कंप्लेन सेंटर खां एहतजाजी रैली कढी शहीद चौक खिप्रो ते एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़ चेयरमैन राजा शौकत क़ाइमखानी ऐं ॿियनि चयो आहे त हथुंगे में ऑन ड्यूटी असांजे हेस्को लाइनमैन हुनैन बीकानेरी लियाकत क़ाइमखानी हयात ते इक़बाल क़ाइमखानी, उसामा क़ाइमखानी, हसाम क़ाइमखानी यगमाल करे तशद्दुद कयो आहे। हेस्को मुलाज़िम अली क़ाइमखानी जंहिं जे घर जे पासे में फौतगी थियल हुई, हुन बावजूद हिन बाअसर अली जे घर ते फायरिंग कई आहे। वाक़े जा धारदार केस दाख़िल हुजण बावजूद खिप्रो पुलिस वाक़े में मुलविस जवाबदार गिरफ़्तार न करे सघी है। एहतजाज कंदड़ मुतालबो कंदे चयो है त केस में नामज़द जवाबदार गिरफ़्तार करे असां हेस्को मुलाज़िमन खे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। एहतजाज जो कयो असांजो 1 अगस्त जो असांजे लाइनमैन लियाकत अली क़ाइमखानी, मोहम्मद हुनैन रज़ा ऐं पंहिंजो मोहम्मद हयात हिंगोरजो ते तशद्दुद कयो। इन जे सिलसिले में असांजो रिकॉर्ड एहतजाज करायूं पिया। जॾहिं त उन्हनि जी शख़्सी ज़मानत थी, उन्हनि खे गिरफ़्तार न कयो। हुन खां पोइ उन्हनि ॿिए असांजे मिलिट्री लीडर अली मोहम्मद क़ाइमखानी जे घर ते फायरिंग कई आहे। असीं चऊं था उन्हनि खे गिरफ़्तार करे, उन्हनि जी ज़मानत रद्द करे, उन्हनि खे करारवाकी सज़ा ॾिनी। असांजे कारकुननि ते थियो आहे तशद्दुद थियो आहे ऐं उन्हनि खे यरग़माल बणायो वियो आहे। हीअ जेका गवर्नमेंट ते हिननि हमलो कयो आहे सिधो सिधो, हिननि खे फौरी असां जेका FIR कराई आहे, असां उन्हनि खे असां चयूं था त उन्हनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे जीअं त असांखे इंसाफ़ थी वञे। असां रिकवरी जे सिलसिले में हथुंग में वियासीं, असां ते बदतरीन तशद्दुद कयो वियो आहे। असांखे 2 खां 3 कलाक उन्हनि यरग़माल बणायो आहे पंहिंजे घर में संदी उताक ते ऐं मोतमार धमकियूं ॾिनियूं असांखे। इक़बाल क़ाइमखानी, संदसि पुटु हशाम ऐं भाइटियो जेको उसामा क़ाइमखानी, असांखे 2 खां 3 कलाक संदी उताक ते विहारे असां ते बदतरीन तशद्दुद कयो वियो आहे। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308316188। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।